ख़ासि तौर ते अनवर कमराणी जी जेकी शाइरी आहे उहा मंज़ूर साहब तमामु वॾे तादाद में लातादाद में उनखे ॻायो आहे ऐं काफ़ी जेके गीत आहिनि उहो बि मंज़ूर साहब जे आवाज़ में जेको अनवर कमराणी जी शाइरी उहा मशहूरु थी ऐं ख़ासि तौर ते कोन बच सां दर्द ते ॾे विच रो रो दम ॾे सां इहो गीत बि अनवर कमराणी जो घणो मशहूरु थियो। मंज़ूर साहब खां पुछंदासीं त अनवर कमराणी जी शख़्सियत काफ़ी अरसो उन सां गॾु शाइरी जे हवाले सां लाॻापो रहियो ऐं हिक ई शहर सां ॿिन्ही जो तालुक़ु आहे दादू शहर सां। त जॾहिं फ़नकार ऐं शाइर हूंदो आहे उन्हनि जो घणो पाण में लाॻापो रहंदो आहे, मुसलसल वक़्तनि ते पाण में जेको आहे डिस्कस बि थींदो आहे। मंज़ूर सकीरानी खां पुछंदासीं त अनवर कमराणी जेकी शख़्सियत आहे उनखे कीअं ॾिठो ऐं उन जे लाइ छा चवंदा? महिरबानी सर। दुनिया दम गुज़र आहे, आख़िर फना इहो ई रस्तो आहे, सभिनी खे हलणो आहे, राह रब्बानी आहे। अनवर जे वञण जी उमिरि न हुई, माशाल्लाह सिहत याब हो, सही हो, ठीकु ठाक फर्स्ट क्लास। ओचितो ख़बर पई, ॾाढो सदमो थियो, ॾुख थियो। जर जंग में हिन शाइर खे सुञातो थो वञे, ॼातो थो वञे। अनवर पंहिंजी हिकु तबियत जो मालिक हुयो, घटि पढ़ियल हुयो पर लफ़्ज़नि जी हुन वटि खाण हुई। हुन खे अलाह ॾात ॾिनी, मां चवंदो कुदरती ॾात हुई हुनखे, जेका हुनजी रवानी जेतिरी शाइरीअ में जेको रिदम हो या जेको तरन्नुम घटि शाइरनि में हूंदो आहे, या कुदरती ॾात हुई हुनखे। ऐं उस्तादनि जी हुनखे दुआ हुई, उस्ताद बुखारी जा शागिर्द बि हुया। त तमामु ख़ूबसूरत शाइरी अनवर कई आहे, जेका बि कई तमामु जंहिं बि फ़नकार कई त उन मक़बूलियत माणी, माण्हुनि उनखे दाद ॾिनो। फर्स्ट क्लास शाइरी जो मालिक, सुठी तबियत जो मालिक हुयो, पर अॼु असांजे विच में आहे। अच्छा मंज़ूर साहब, उनजी शाइरी अवां बि काफ़ी लातादाद ॻाई आहे। ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां सां मुलाक़ात कंदो, शाइरी जे हवाले सां अवां सां डिस्कस थींदो, कहिड़ी शाइरी खे वधीक अहमियत ॾींदो हो ऐं उनजो मिज़ाज कीअं हूंदो हो? तक़रीबन इश्क शाइरी उसूल ते, इश्क ते उन तमामु घणो लिखियो। पंहिंजे धरतीअ जे लाइ बि लिखिया कलाम, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। तक़रीबन विच थरी शाइरी कंदो हो, पर ईअं लॻंदो हो त कंहिंजे जेको ॿुधंदो हो ईअं चवंदो हो त ॼण त असांजे दिलि जी ॻाल्हि पियो करे। त इहा बि ख़ूबी हुन में अलाह ॾिनी हुई। त अनवर रुॻो पंहिंजे लाइ शाइरी न कई, हा लिखी हिकु ॿ गीत जीअं दादू में दफ़नायो वञे, अहिड़ा हिकु ॿ गीत हुन पंहिंजे तरफ़ां, ईअं दादू शहर वारनि जे लाइ बि हिकिड़ो गीत लिखियईं जेको मूं ॻायो, हाय दादू। पर हुन अक्सर शाइरी जेका आहे इश्क ते कई ऐं इज्तमाही जेका माण्हुनि जी सोच ते कई। ऐं उनखे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो घणो हुयो, मवाद हुयो, उहा कुदरती ॾात हुई उनखे, ऐं इहो हुनजो तरीक़ो हुयो। अच्छा साईं, जीअं तव्हां ॿुधायो त है दादू तव्हांजो गीत बि घणो मशहूरु थियो जो कमराणी जो, अहिड़े हवाले सां ॿिया खोड़ सारा अहिड़ा हूंदा, कुझु अहिड़ा गीत कहिड़ा आहिनि जेके तव्हां ॻाया आहिनि उनजा वधीक मशहूरु थिया? मां पहिरीं हिनजो गीत ॻायो हो। अनवर कमराणी मुंहिंजो ॿुधल बि कोन हो, न को हिनजो को किताबु हुयो या एतिरो नालो कोन हुयो। हीउ शौक़िया शाइरी करे पियो, पर हिनखे कुझु फ़नकारनि जवाबु ॾिनो, कंहिं वियो पियो। तॾहिं जलाल मरूं जो वॾो उरूज हुयो, उन बि हिन शाइरी ॻाइण खे इनकार कयो। त पोइ उस्ताद बुखारी हिन अनवर कमराणी मरूं जे लाइ मूंखे सिफ़ारिश कई त हीअ बि आशिक़ आहे, नौजवान आहे, हिन जो गीत को ॾिसो जे करे। ऐं उस्ताद जी थोरो सारायो हुन जी शाइरी खे, त मां पढ़ी आहे, ज़रूरु तव्हांजो कलाम पसंदि आहे। मां उन मां पोइ इहो चूंडे कढियो, कोन बच सां दर्द ते ॾे विच रो रो दम ॾे सां, ॾाढो माण्हुनि खे पसंदि आयो। मूं रिकॉर्ड कयो, मूंखे बि ईअं सम्झो जहिड़ो झर झंग में शोहरत मिली वई। हूअं बि अलाह जो शुक्र आहे, माण्हू खे सुञाणे पिया असां, काफ़ी वक़्त खां ॻायूं पिया। पर उहो गीत बि वरी सफ़ा घणो जेको आहे सो बहिराड़ी में हेॾे निकिरी वियो, सराइकी गीत हुयो। अॼु ॾींहं ताईं उनखे ॿिया फ़नकार बि ॻाइनि पिया, असांजो बि उन मक़बूलियत सां हले पियो गीत। केतिरनि एल्बमनि में जेकॾहिं यादि हुजे त अनवर कमराणी खे अवां ॻायो, या केतिरनि एल्बमनि जी उन सिलेक्शन कई? काफ़ी एल्बम, जॾहिं लोक फ़नकार पर कैसेट जो दौर हुयो त उन वक़्तु तक़रीबन LFP प्रोडक्शन जी तक़रीबन सिलेक्शन अनवर कमराणी कंदो हुयो, ऐं उनजी सिलेक्शन तमामु ख़ूबसूरत हूंदी हुई। ऐं काफ़ी गीत हिन जा असां ॻाया, घणी सिलेक्शन कई, पर कैसेट जे दौर में। उन खां पोइ अनवर पाण बि थोरो साइड ते थी वियो, शाइरी करे पियो या न पियो करे, पर हाणे कराची वियो हिन वक़्तु, हिन दौर में।
ज़ाती ज़िंदगी में अनवर कमराणी सां तव्हांजो मिलण बि थींदो हूंदो, मुलाक़ातूं बि थींदियूं हूंदियूं, कीअं ॾिठो? तमामु हसमुख माण्हू हुयो, इंसान हुयो ऐं यारी बाशी वारो हुयो ऐं सभिनी सां खिली मुर्की मिलण वारो माण्हू हुयो। उनजो विछोड़ो साईं, उनजो ख़्यालु भरिजी नथो सघे ऐं उनजी शाइरी, उनजो अंदाज़, उनजे विछोड़े लाइ छा चवंदो? अॼु असां सां गॾु न आहे पर उनजी शाइरी, उनजो फ़लसफ़ो यादि आहे ऐं जरजंग उनजा गीत अञा बि गूंजनि पिया। बिल्कुलु साईं, हीअ बि हिकिड़ो सम्झो सिंध में असांजो हिकिड़ो ख़्यालु आहे। अनवर कमराणी जी सोच, उनजी शाइरी, हुनजो लिखण जो अंदाज़, हुनजी पुख़्तगी, घटि शाइर ईअं पैदा थींदा आहिनि की वरे थींदा आहिनि। लिखे त हर को थो, माशाअल्लाह, अल्लाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो, पर अनवर खे जेको कुदरती ॾांहुं हुयो, तोड़े जो घटि तालीम हुअण जे करे हुनखे मालिक वॾो पंहिंजे हिन सां नवाज़ियो, लफ़्ज़नि सां वॾो ज़ख़ीरो हुन वटि खहाणी लफ़्ज़नि जी, जो तमामु ख़ूबसूरत फ़लसफ़ी शाइरी बि कई ऐं मिज़ाजी शाइरी बि कई, हुसन ते बि लिखियईं। त हीउ वॾो ख़्यालु आहे असां दादू वारनि जे लाइ, त ख़ासि करे उस्ताद बुख़ारी जे विछोड़े खां पोइ अनवर बि वॾो हिकिड़ो सानी हुआ दादू वारनि जे लाइ। अच्छा मंज़ूर साहब, अनवर कमराणी जो को अहिड़ो गीत जेको जीअं तव्हां ॿुधायो हिकिड़ो त कोन बच सां बि जेको आहे झरजंग में ॻायो वियो, या ॿिया खोड़ सारा उनजा गीत आहिनि, कहिड़ो गीत जेको आहे उनजो जेको अनवर कमराणी जो अवां पाण दिलि सां ॿुधाइणु चाहियो, उनजो हिकिड़ो थल ऐं मिसरो जेकॾहिं धरती टीवी जा